अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान मलाइशिया जे साबिक़ वज़ीर आज़म महातीर सां फ़ोन ते राबितो। फ़लस्तीन जे संगीन सूरत हाल ते ॻाल्हियुनि जी ॾे वठि ॿिन्ही जो बरियासती हल कढण ते बि इतफ़ाक़। गज़ा ते इसराइली हमलनि मुतालिक़ सलामती काउंसिल जो इजलास। अक़वाम मुतहदा जे सेक्रेटरी चयो त जंग इलाइक़े खे इंसानी बहरान में बचार करे सघे थी। इसराइल फ़लस्तीन जंग फौरी बंदि थियणु खपे। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ जो नालो सुभाणे ECL में शामिल थींदो। वफ़ाक़ी काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। रिटायर्ड पुलिस जमादार आलम ख़ान पहवर भिरिया वञी रहियो हुयो त पोयां तेज़ रफ़्तार मज़दा जो ज़ोरदार टक्कर, जंहिंजे नतीजे में सख़्त ज़ख़्मी थी पियो अस्पताल मुंतक़िल, जॾहिं त मज़दा ड्राइवर फरार थियण में कामयाब। अरबी समुंड में मौजूदु सामूंडी तूफ़ान तेज़ीअ सां शदीद सामूंडी तूफ़ान में तब्दील। गुजरात सिंध तरफ़ वधी रहियो आहे। सामूंडी तूफ़ान गुजरात खे वेझो पहुची CTG 4 में तूफ़ान में तब्दील थी वेंदो। नवाबशाह भरिसां UC मुरीद ख़ान ज़रदारीअ जे ॻोठ ईसोपको जे रहवासी हाजी गुल मोहम्मद ज़रदारी ऐं अली अकबर ज़रदारी, मिसमात हबीबा ऐं ॿियनि नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाज कंदे दाहींदे चयो त ॻोठ ईसोपको में 2 एकड़ सरकारी प्लाट आहे, जंहिं ते असां केतिरे अरसे खां वेठल आहियूं, जॾहिं त उन प्लाट ते बाअसरनि अर्ज़ु मोहम्मद ज़रदारी, अली रज़ा ज़रदारी ऐं ॿियनि ज़बरदस्ती कब्ज़ो करे छॾियो आहे, जंहिं ते उन वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। शिया उलमा काउंसिल पाकिस्तान डिवीज़न नवाबशाह पारां गसब इसराइल ऐं फ़लस्तीन जी हिमायत में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।